परिषद जो जन्म वठण राजा युधिष्ठिर जी खुशी धृतराष्ट्र ऐं गांधारीअ जो जंगल में वञण ऐं कथा मांडवी ऋषीश्वर जी। श्री सूत जी चयो त हे ऋषीश्वरो, ॿियनि शास्त्रनि ऐं पुराणनि पढ़ण करे घणनि ॾींहंनि में भक्ति मिले थी। जॾहिं को बि श्रीमद भागवत ॿुधण जी मनीषा अंदर में रखे थो, तॾहिं उन वक़्तु संदसि पापनि जा 3 हिसा नास थियनि था। हिकु हिसो ॿुधण जे इच्छा करण वक़्तु, ॿियो हिसो मञण वक़्तु ऐं टियों हिसो ॿुधण वक़्तु छुटी थो वञे। श्री कृष्ण भगवान की जय। राजा युधिष्ठिर खे हस्तिनापुर जे राजगद्दी मिलण ते श्री श्याम सुंदर जे दर्शन बिना ॿियो कुझु न थिए वणियो। राति ॾींहुं मुरली मनोहर जे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखी राज काज करण लॻो। तव्हां हाणे परिषद जे जनम वठण जो हाल ॿुधो त जॾहिं परिषद पुत्रां जे गर्भ मां ॿाहिरि आयो, तॾहिं उन अखियूं खोले चौतरफ़ ॾिठो जो ज्योति स्वरूप मूं पंहिंजे माता जे पेट में ॾिठो हो, सो किथे आहे। उन अंत खे कंहिं न ॼातो। राजा युधिष्ठिर ॾाढी ख़ुशीअ सां नादी मुख श्राद्ध कयो। ऐं मंगलाचार करे ब्राह्मण ऐं जाजकनि खे संदसि मनशा मूजिबि ॾखणा ॾिनी। जॾहिं राजा ज्योतिषिन खे घुराए परिषद जो जनम जे लगन जो हाल खां उन पुछियो, तॾहिं पंडितनि चयो त हिन छोकर अखियूं खोले सभिनी जो इम्तिहान थिए वठो, तंहिं करे हिन जो नालो परिषद रखो। हे छोकिरो वॾो प्रतापी बलवान ऐं धर्मात्मा राजा थींदो ऐं प्रजा खांसि वॾा सुख हासिल कंदी। तव्हांजो जस चौतरफ़ पकड़बो। हीउ छोकर बुद्धि ऐं बृहस्पति देवता बुध ऐं बृहस्पति देवता ऐं धीरज में, हिमाचल ऐं गंभीरता में, समुद्र ऐं सुर्याईअ में, धर्मराज ऐं सखावत में, महादेव जी वांगुरु सुख ऐं विलास करण में, इंद्र ऐं सच ॻाल्हाइण में तव्हां बृहस्पति देवता ऐं धीरज में, हिमाचल ऐं गंभीरता में, समुद्र ऐं समुद्र हा सुराहीअ में, परशुराम ऐं सखावत में, महादेव जी वांगुरु सुख ऐं विलास करण में, इंद्र ऐं सच ॻाल्हाइण में तव्हां जहिड़ो थींदो। अधर्मनि ऐं कलयुग खे सजा ॾेई प्रजा खे औलाद वांगुरु पालींदो ऐं पिछाड़ीअ जो जॾहिं हिकिड़े ऋषीश्वर जो पुटु उनखे श्राप ॾींदो, तॾहिं तशक नांग जे ॾंगण करे हिन छोकिरे जो गंगा जीअ जे किनारे ते देहांत थींदो। राजा हीअ ॻाल्हि ज्योतिषिनी खां ॿुधी उदास थी पुछियो त तव्हां सच ॿुधायो त कंहिं ब्राह्मण जे क्रोध सां त न मरंदो? नांग जे ॾंगण सां मरण असांजे कुल में चङो आहे। ईअं न थिए त कंहिं महात्मा ब्राह्मण या साधुअ जे शराब ऐं क्रोध सां मरे। हा
ज्योतिषियुनि चयो त राजा युधिष्ठिर हीउ छोकिरो तव्हांजे कुल में हर भगत थी साधु ऐं ब्राह्मण जे महात्माउनि जे शेवा में रहंदो ऐं मरण समय श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु हृदय में रखी पंहिंजे तन खे त्याग कंदो भॻवान जो पूरन भगत थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी सभई ख़ुशि थिया ऐं ज्योतिषियुनि खे ॾखणा ॾेई मोकल ॾिनाऊं ऐं पाण में चयाऊं त परमेश्वर पंजनि भाउरनि खे इहो छोकिरो भाग वारो ॾिनो आहे जो हिन जे करे असांजो जस दुनिया में क़ाइमु रहंदो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। न बाक़ी सभई ख़ुशि थिया ऐं ज्योतिषियुनि खे दक्षिणा ॾेई मोकल ॾिनाऊं ऐं पाण में चयाऊं त परमेश्वर पंजनि भाउरनि खे हीउ छोकिरो भाग वारो ॾिनो आहे जो हिन जे करे असांजो जस दुनिया में क़ाइमु रहंदो। तंहिंखां पोइ राजा युधिष्ठिर धर्म न्याय सां राज हलाइण लॻो पर मन में संसारी माया मोह खां जुदा रही राति ॾींहुं इहा इच्छा रखंदो हो त परीक्षित वॾो थिए त हुनखे राजगद्दीअ ते विहारे असां वन में वञी भॻवान जो भॼन ऐं सुमरन करे पंहिंजो परलोक सुधारियूं। ऐं धृतराष्ट्र पंहिंजे चाचे ऐं गांधारीअ पंहिंजे चाचीअ खे जन जो औलाद महाभारत में मारियो वियो हो उनखे आदर भाव ऐं संदन हुकुम जे मञण सां राजकाज कंदा हुआ ऐं पाण खे राति ॾींहुं इन्हीअ ॻाल्हि जो ध्यानु हूंदो हुयो त धृतराष्ट्र ऐं गांधारीअ खे कंहिं बि तरह दुख न थिए छो त हुननि खे दुखनि अचण करे दुर्योधन ऐं ॿियनि पंजनि पुटनि जे मरी वञण जो ॾाढो शौक़ु थींदो ऐं धृतराष्ट्र युधिष्ठिर जी शेवा करण ऐं आज्ञा मञण ॾिसी चयो त हे राजा मां पंहिंजे मन में ईअं कॾहिं न थिए घुरियो त तव्हां सां दुश्मनी करियां पर ख़बर न आहे त कंहिं मुंहिंजे ॿुध खे फेराए छॾियो। राजा युधिष्ठिर इहा ॻाल्हि ॿुधी चयो त हे चाचा मां सॼो ॾींहुं युद्ध करे जॾहिं पंहिंजे घर में वेंदो हुउसि उन वक़्तु हीउ वीचार कंदो हुउसि त चइनि ॾींहंनि जे जीवतीअ लाइ पंहिंजनि भाउरनि ऐं माइटनि खे मारणु वाजिबु न आहे। सुभाणे खां मां महाभारत बंदि कराईंदुसि पर जॾहिं सुबुह जो सुम्ही उथंदो हुउसि तॾहिं वरी बि युद्ध कंदो हुउसि। इन्हीअ करे सम्झणु घुरिजे त सभिनीनि जे भाग में अहिड़ी तरह मौत लिखियलु हो ऐं हरीअ जे कईअ खे को बि रेटे नथो सघे ऐं कंहिंजो वस नथो हले। युधिष्ठिर अहिड़ियूं ॻाल्हियूं चई धृतराष्ट्र ऐं गांधारीअ खे तसला ॾींदो हो ऐं राजा युधिष्ठिर जे राज में अहिड़ो धर्म हो जो श्याम सुंदर जे दया सां अणमुंदाइता फल ऐं फुल दरख़्तनि में लॻंदा हुआ ऐं सभु नंढा वॾा ख़ुशि रहंदा हुआ। विदुर जी उन्हनि ॾींहंनि खां हिकिड़ो साल पोइ तीर्थ यात्रा कंदो जमुना जे किनारे ते मैत्री ऋषीश्वर जे स्थान ते आयो हो। तॾहिं हिन ऋषीश्वर खां दुर्योधन ऐं ॿियनि कौरवनि जे मरी वञण जो हाल ऐं राजगद्दीअ ते राजा युधिष्ठिर जो विहणु ॿुधी दुखी थी चवणु लॻो त वॾी अजब जी ॻाल्हि आहे त धृतराष्ट्र जो मन अहिड़ीअ ओखाईअ पवण ऐं राज वञण ऐं 100 पुत्रनि जे मरी वञण ते बि अञा ताईं संसारी माया मोह खे नथो छॾे। धृतराष्ट्र जा 100 पुट मारिजी विया न हुन में राजमल पियो न उनखे संसारी मोह माया जे छॾण लाइ वाट ॾेखारियां त हुन में मुंहिंजो भलो थींदो। हिनखे नंढे हूंदे बानीअ जो ॿार हुयो न इहो वॾो थियो त वॾो ज्ञानी ध्यानी हुयो ऐं भॻवान जो भगत हुयो त हाणे हिनखे ज्ञान ॾींदो आहे हा उन में मुंहिंजो भलो थींदो। विदुर जॾहिं इहो वीचार करे हस्तिनापुर में राज मंदिर में वियो तॾहिं राजा युधिष्ठिर संदसि घणो आदर भाव करे हथ जोड़े खेसि चयो त तव्हां असांजे कुल में श्याम सुंदर जी भक्ति पैदा करे असांजो घर पवित्र कयो आहे। हे विदुर जी असां सभिनीनि भाउरनि खे पुटनि वांगुरु पाले वॾो दुख में
असांजी मदद कई हुई। जंहिं समय दुर्योधन ऐं कौरवनि असांखे लाख जे किले में बंदि करे भायो थिए त असांखे जलाए मारे छॾे तंहिं वक़्तु दया जी वाट सां अॻे उते सुरंग खोटाए अवां असांजो प्राण बचायो। अवां ॿुधायो त कहिड़नि तीर्थनि ते विया हुआ प्रभास खेत्र में विया हुजो त कुझु हाल श्याम सुंदर जो ॿुधायो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। जो जंहिं ॾींहं खां मूंखे राजगद्दी ॾेई विया आहिनि तंहिं ॾींहं खां कुझु बि हाल संदसि मूंखे न मिलियो आहे। विदुर जी ॿियनि तीर्थनि जो हाल बयानु कयो पर सभिनीनि यदुवंशियुनि जो मरी वञणु ऐं श्री कृष्ण जे अंतर ध्यानु थियण जो हाल इन्हीअ करे न ॿुधायो त अर्जुन अची सभु हाल पाणी ॿुधाईंदो। जेकॾहिं मां ॿुधाईंदुसि त राजा युधिष्ठिर खे ॾाढो दुख थींदो। जॾहिं स्त्रियुनि विदुर जीअ जे अचण जो हाल ॿुधो तॾहिं द्रौपदी ऐं ॿियनि उन्हनि खे परमेश्वर जो भॻत सम्झी दंडवत कई ऐं सभु हस्तिनापुर जा रहाकू हुनजे अचण करे ख़ुशि थिया। विदुर जी जॾहिं हुतां वञी धृतराष्ट्र जे दरवाजे ते हुनखे ऐं गांधारीअ खे दंडवत कई तॾहिं धृतराष्ट्र विदुर सां गले मिलाए रोई चयो त हे भाई तुंहिंजे वञण खां पोइ मूं ॾाढा दुख ॾिठा ऐं मुंहिंजा सभई पुट मारिजी विया आहिनि ऐं राजगद्दी हली वई आहे। विदुर इहे ॻाल्हि ॿुधी चयो त हे भाई मुरली मनोहर जी मर्ज़ी अहिड़ीअ तरह हुई जो हुन पृथ्वीअ तां भार लाहिण वास्ते अवतार वरितो हो। हाणे ॿुधायो त राजा युधिष्ठिर तव्हां सां कीअं हालत कई आहे। ॿुधायो त राजा युधिष्ठिर तव्हां सां कीअं हालत कंदो आहे। धृतराष्ट्र चयो त हे राजा युधिष्ठिर मूंसां घणो प्रेम रखी मूंखे पंहिंजे पिता ऐं गांधारीअ खे पंहिंजे माता समान ॼाणंदो आहे ऐं अर्जुन बि मुंहिंजो घणो आदर भाव कंदो आहे। पर भीमसेन राजा युधिष्ठिर जे परपुट मूंखे दुर्वचन चवंदो आहे त जॾहिं तुंहिंजा पुत्र दुर्योधन ऐं ॿिया गद्दीअ ते क़ाइमु हुआ तॾहिं को ज़हर गॾियल लॾूं मुंहिंजे खाइण वास्ते मोकिलिया हुआ ऐं असां पंजनि भाउरनि खे लाख जे किले में रखी असांखे साण जे इरादे सां बाहि ॾिनी हुया। हाणे तूं पंहिंजी पालना असां खां कराइण थो घुरी सो तोखे लॼ अचणु घुरिजे। हीअ ॻाल्हि भीमसेन जी मूंखां सती नथी वञे। विदुर जी हीअ ॻाल्हि ॿुधी वीचार करे चयो त ॾिसो परमेश्वर जी माया अहिड़ी परबल आहे जो हेतिरी उछड़ी हालत थियण ते बि धृतराष्ट्र ऐं गांधारी हुन घर खे नथा छॾनि। इन्हीअ करे हिननि खे ज्ञान ॾेई संसारी माया खां छॾाइणु घुरिजे जंहिंमें हिन जी मुक्ति थिए। विदुर जी इन्हीअ ॻाल्हि जो वीचार करे धृतराष्ट्र खे चयो त हे भाई इहा ॻाल्हि भीमसेन जी सची सम्झी तव्हांखे राजा युधिष्ठिर जे घर में कंहिं बि तरह रहणु मुनासिब न आहे। तव्हीं पंहिंजे राज भोग करण जे वक़्तु अधर्म सां कहिड़ा दुख भीमसेन खे ॾिना हुआ ऐं दुर्योधन तुंहिंजे पुत्र सभा जे विच में हुनजे स्त्रीअ द्रौपदी जा कपिड़ा लहिराइण ऐं नंगो करणु घुरियो हो ऐं भीमसेन खे जय ॾेई पंजनि पांडवनि खे लाख जे किले में रखी बाहि ॾिनाऊं ऐं हुनजो सभु राज ऐं माल कुपत सां जुआ में जीते 13 वरह वनवास ॾिनो। इहे ॻाल्हियूं तव्हांखे यादि हूंदियूं। हाणे संदन हथां इन नासंत शरीर खे जो सदाई न रहंदो पालियो था ऐं तव्हांजो जनम औलाद ऐं संसारी माया जे मोह में गुज़री वियो आहे। हाणे तव्हां ॿुढा थिया आहियो ऐं सभई पुत्र तव्हांजा मारिजी विया आहिनि। कल्पना वस थी पाण खे सुखी सम्झी रहिया आहियो। हे भाई सभई पुट पोटा तव्हांजा मारिजी विया ऐं राजगद्दी बि हली वई ऐं तव्हां बि मरण जे वेझो अची पहुता आहियो ऐं जंहिं भीमसेन तव्हांजे पुत्रनि खे मारियो तंहिंजे हथ सां रसोई वठी खाओ था सो तव्हांखे शर्म नथो अचे। बोल श्री कृष्ण भगवान की। तव्हां उन्हीअ कुते वांगुरु आहियो जो धक लॻण करे भॼी वञे तो वरी बि टुकर रोटीअ जे
जे ते मोटी अचे थो, हे भाई तूं हमेशह जीअरो न हूं। इन करे तोखे हितां उत्तराखंड में हलियो वञणु वाजिबु आहे। उते हरी चरणनि जो ध्यानु धरे पंहिंजो शरीर छॾे ॾे, जंहिं करे तुंहिंजी मुक्ति थिए। इहो ॿुधी धृतराष्ट्र चयो त हे भाई तूं सच थो चवे, मुंहिंजी बि इहा ई इच्छा आहे, पर असां ॿई स्त्री ऐं पुरुष अखियुनि खां जॾा लाचार आहियूं, कहिड़ीअ तरह उत्तराखंड ॾांहुं वञूं। तॾहिं विदुर वरंदी ॾिनी त मां अव्हां ॿिन्हिनि खे हथ सां झले चङी तरह वठी हलंदुसि। तव्हां मुंहिंजा वॾा भाउर आहियो, तव्हांजी शेवा करणु मूंखे फर्ज़ु आहे। जेसिताईं तव्हां जीअरा हूंदा तेसिताईं मां तव्हां सां रही तव्हांजी शेवा चङी तरह कंदुसि। विदुर जी इहा ॻाल्हि धृतराष्ट्र ऐं गांधारी खे वणी ऐं ॿई ॼणा अधु राति जो विदुर सां गॾिजी राजा युधिष्ठिर खे ॿुधाइण खां सवाइ उत्तराखंड ॾांहुं हरिद्वार जे तरफ़ हलिया विया। बोल गंगा माता की जय। अॻियां विदुर जी धृतराष्ट्र जो हथु झलियो ऐं गांधारीअ पंहिंजे पतीअ जो हथु काबू कयो। जॾहिं सुबुह जो राजा युधिष्ठिर नितनेम करे माता पिता खे दंडवत करण लाइ हुनजे आस्थान ते वियो, तॾहिं आस्थान ख़ाली ॾिसी ॾाढो शोक में अची मन में वीचार करणु लॻो त हीउ माण्हू पंहिंजनि पुत्रनि जे चिंता में या मूंखां कुझु दुखी थी ख़बर न आहे त केॾां हलिया विया, जा मुंहिंजो कुझु अपराध सम्झी गंगाजीअ में डुबी मुआ। राजा युधिष्ठिर इहे ॻाल्हि यादि करे रोअण लॻो ऐं संजय खां जो उते हो पुछणु लॻो त मुंहिंजे माता पिता समान जिन मूंखे प्रेम सां पालियो हुयो से कहिड़े पासे हलिया विया। संजय चयो त मूंखे ख़बर न आहे त हू काॾे हलिया विया, पर विदुर जीअ उन्हनि सां कुझु ॻाल्हियूं कयूं। तंहिंसां गॾिजी हू विया आहिनि। राजा युधिष्ठिर हिन ॻाल्हि जे सोच में राज सिंघासन ते दिलगीर वेठो हो त उन वक़्तु नारद जी उते आयो। बोल श्री नारायण भगवान नारायण नारायण। त उन वक़्तु नारद जी उते आयो। राजा हुनखे दंडवत करे आदर भाव ॾेई विहारे पुछियो त हे महाराज, मुंहिंजो चाचो चाची ख़बर न आहे त काॾे हलिया विया आहिनि। कंहिं झंगल जे जानवर उन्हनि खे खाधो या कंहिं खूह में किरी मरी विया, तव्हांखे का ख़बर हुजे त ॿुधायो त मां वञी संदन शेवा करे वठी अचां। नारद मुनि इहा ॻाल्हि ॿुधी चयो त हे राजन, हीउ माया रूपी संसार कूड़ो आहे। दुनिया में जो पैदा थियो आहे सो हिकिड़े ॾींहुं ज़रूरु मरंदो ऐं तूं उन्हनि जे खाइण पीअण जो शौक़ु थो करी, सो सभु परमेश्वर जे हथु सम्झ। जॾहिं ॿारु गर्भ में हूंदो आहे तॾहिं उनखे केरु खाइण जे लाइ ॾींदो आहे? परमेश्वर जंहिंजी जीविका जिते बणाई आहे उनखे उते पहुचे थो। इन्हीअ करे इहा चिंता न करणु घुरिजे। ही इंसान औलाद ऐं धन जे जार में माया रूपी नोड़ीअ सां ॿधो पियो आहे। परमेश्वर जंहिं ते दयाल थी संत ऐं महात्माउनि जो दर्शन थो कराए, तॾहिं हू ज्ञान पाए सुखी थी उन माया रूपी फंद खां छुटी मुक्तिअ जे पदीअ खे पहुचे थो। परमेश्वर दयाल। हे राजा, तूं ॿुढो धृतराष्ट्र ऐं गांधारीअ जे वास्ते कुझु चिंता न कर। हू ॿई विदुर जे उपदेश सां संसार खां छुटी हुन सां गॾिजी हिमाचल पहाड़ जे ॾखण तरफ़ सपत ऋषीश्वर जे आस्थान ते विया आहिनि। हर चरणनि जो ध्यानु धरे असां खां पोइ 7 ॾींहं पंहिंजा प्राण त्यागींदा। हाणे उन्हनि संसारी माया ऐं पंहिंजे मन जो मोह छॾे ॾिनो आहे, तंहिं करे तूं कुझु चिंता न कर, परमेश्वर खे सभिनी जो मालिक सम्झ। ईअं चई नारद हलियो वियो ऐं राजा युधिष्ठिर खे धृतराष्ट्र ऐं गांधारीअ जो शौक़ु लही नारद मुनीअ जे उपदेश सां संसारी वहिंवार कूड़ो मालूम थियो। इहा कथा ॿुधी ऋषीश्वरन सूतजीअ खां पुछियो त विदुर जीअ खे धर्मराज जो अवतार चवंदा आहिनि, सा कथा कीअं आहे? सूतजीअ चयो त आउं थोरो हाल विदुर जो ॿुधायां थो। सो ॿुधो त हिकिड़े राजा मांडवी ऋषीश्वर खे चोरीअ जो अपराध लॻाए फाई ॾियारी हुई। जॾहिं ऋषीश्वर खे धर्मराज वठी विया, तॾहिं ऋषीश्वर धर्मराज खे चयो, मूं अॼु ताईं को बि बुछड़ो कमु कोन कयो, कहिड़े पाप करे मूंखे फांसी ॾिना हुआ? उनजो हाल चओ। धर्मराज चयो त तूं नंढपण में हिकिड़े पतंग खे कुंडे जे नोक सां तंग करे मारियो।
इन्हीअ करे तोखे फांसी मिली। तॾहिं ऋखीश्वर चयो त हे धर्मराज, नंढपण में नीच पाप जो ज्ञान न सम्झण नंढपण में नीच पाप जो ज्ञान न सम्झी अणॼाणाईअ करे घणा अधर्म थींदा आहिनि। तंहिं करे तो मूंखे बेक़सूर फांसी ॾियारी। इन्हीअ करे आउं परमेश्वर खां घुरां थो त तूं बानीअ जो ॿार थी 100 वरह मृतलोक में रहो। इन्हीअ श्राप करे धर्मराज बानीअ जो ॿार थी विदुर जो अवतार वठी 100 वरह दुनिया में रहियो ऐं सूरज देवता धर्मराज जो कमु कयो थे। इन्हीअ सबब करे विदुर खे परमेश्वर जी भक्ति हासिल थी हुई। बोल श्री कृष्ण भगवान की नारायण भगवान की। की अने लिखो